अहम ख़बर है अवां खे आगाह कयो पिया ठटे में चूंड सरगर्मियों तेज़ थी वियूं आहिनि। पीपल्स पार्टी के टिन्ही उम्मीदवारनि सॼे ज़िले में गडि॒यल चूंड मुहिम हलाइण जो ऐलान कंदे मुख़ालिफ़नि खे तारीख़ी शिकस्त ॾियण जो अज़म करे वरितो आहे। ठटे के शिराज़ी हाउस में PS 75 के उम्मीदवार सिद्ध रियाज़ हुसैन शाह की मेज़बानी हेठि तक़रीब थी गुज़री। PS 76 मीरपुर साखिरो के उम्मीदवार अली हसन ज़रदारी, NA 225 के उम्मीदवार सादिक अली मेमण, आशिक हुसैन ज़रदारी, जाम एहसान जोकियो, सिद्ध तनवीर शाह शिराज़ी समेत जाबलू और साहिली पट्टी के चङनि मुड़सनि की शिरकत। पीपल्स पार्टी के तारीख़ी सोभ ॾियण जो वचन कयो वियो। तक़रीब के ख़िताब कंदे अॻूणे MP अली हसन ज़रदारी, अॻूणे MPA सिद्ध रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, अॻूणे सूबाई सलाहकार सादिक अली मेमण ऐं ॿियनि चयो त तीर के निशान के कामयाब करे मुल्क में तरक्की जो सिज उभारींदासीं। इन्हीं हवाले से वधिक अपडेट मालूम कंदासीं। ठटे का रहमतुल्लाह छुट्टो लाइन ते मौजूद है। जी रहमतुल्लाह, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जयबल ठटे में चूंड सरगर्मियों तेज थी वही आहिनि। चह चुटो तेजी तरफ़ वधी रहियो आहे। पीपल्स पार्टी के टिन्ही उम्मीदवारनि सॼे ज़िले में गडि॒यल चूंड मुहिम हलाइण जो ऐलान कंदे मुख़ालिफ़नि खे तारीख़ी शिकस्त ॾियण जो अज़म करे वरितो आहे। ठटे के शिराज़ी हाउस में PS 75 के उम्मीदवार सईद रियाज़ शाह शिराज़ी की मेज़बानी में थियल तक़रीब में PS 76 मीरपुर साखिरो के उम्मीदवार आजी अली हसन ज़रदारी, NA 225 के उम्मीदवार सादिक अली मेमण, आशिक हुसैन ज़रदारी, जाम एहसान जोकियो, सईद तनवीर शाह शिराज़ी समेत जाबलू और साहिली पट्टी के चङनि मुड़सनि के शिरकत करे पाकिस्तान पीपल्स पार्टी के तारीख़ी सोभ ॾियण जो वचन करे छॾियो आहे। तक़रीब में ख़िताब कंदे अॻुवाणनि MP आजी अली हसन ज़रदारी, अॻूणे MPA सईद रियाज़ शाह शिराज़ी, अॻूणे सूबाई सलाहकार सादिक अली मेमण ऐं ॿियनि चयो त तीर ते निशान के कामयाब करे ऐं मुल्क में तरक्की जो सिज उभारींदासीं ऐं मुख़ालिफ़नि खे इबरतनाक शिकस्त ॾेई उहो साबित कंदासीं त ठट्टो ज़िलो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो किलो रहियो आहे ऐं हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी खे खटायो आहे ऐं चयो त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका बिलाल भुट्टे जी अॻुवाणी में हालतुनि मां कढी मुल्क खे तरक्की ॾांहुं गामज़ा कंदी ऐं ठटे में पीपल्स पार्टी जी का बि दड़ाबंदी न आहे। हिननि चयो त असीं सभु हिकु झंडे ऐं चूंड निशान तीर सां गॾु आहियूं ऐं ठटे जी अवाम 8 फरवरी ते फतह तारीख़ी कंदे हिननि चयो त मुख़ालिफ़नि जूं वायू बताल थी वियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मक़सद ॾिसी करे हिन वक़्तु जेके मुख़ालिफ़नि उहो अजाई वावेला करे रहिया आहिनि। का बि अहिड़ी धमकी वग़ैरह को बि कोन्हे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जेका मुफ़ावत पॉलिसी हली आहे हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका ठटे ज़िले में तारीख़ी शिकस्त ॾींदी मुख़ालिफ़नि खे। जी ठीक है रहमतुल्लाह, अवां जी मेहरबानी।